हलाए पे हलाए जर थर तिख तवार वंटन वाई हेकड़ी सभई शय थिया सूर्य हमा मंसूर हजार चाढ़ियो चाणी केतर सभी मौजूद मेहमान के मुझे तरफ हक मौजूद ना कोशिश कंदस त हमेशा मां करे छो मां सदाई चवंदी आहियां मां कॾहिं वेठा सिखियो न आहे मुंहिंजो उस्ताद मुंहिंजो शौक़ी आहे सो ग़लतियूं त घणेई थींदियूं आहिनि जेके बि म्यूज़िक जा माहिर आहिनि उन्हनि खां मां अॻु में ई मादर चाहींदसि किथे का बि ग़लती थिए थी त उन्हनि माफ़ कजो बाक़ी कोशिशि हूंदी त तव्हांखे सुठी परफॉर्मेंस करे ॾेखारियो आदमी पंहिंजे फेसबुक जे फैंस खे चयो त मां ट्राई कंदसि मोड़ थो टिले चङी ते प्ले कयां छो त को बि गीत जेको आहे चङी ते प्ले करणु ॾुखियो हूंदो आहे मां हूअं बि सेखड़ाटे माण्हू आहियां सो मुंहिंजे लाइ त इलाही मुश्किल हूंदो पर मूं ट्राई कयो आहे त उनखे उन लेवल ते परफॉर्म कयां बहरहाल हिते चंगे वॼाईंदे हिकु त हाल अहिड़ो थींदो वात सॼो सुकी ईंदो ऐं चङी जॾहिं वॼाए माण्हू त तॾहिं माना आलाण वात मौजूदु हुजे न त चंग जो सुर सॼा जेको आहे सो को काॾे वेंदो आहे त को काॾे वेंदो आहे
सो मच वॾा वॾा तव्हांजा महिरबानियूं ऐं जे सच में पसंदि आई हुजे त सही ताड़ियूं वधाए ॿुधायो कीअं हुयो नेक्स्ट मूंखे पाण खे उहो ख़बर आहे त हुन लेवल जी एॾी सुठी न हुई छो जो मां छो चवां हर हू रेडी कई इन लाइ हिकु ग्रुप प्रैक्टिस हुजणु ज़रूरी आहे तव्हांजी ऐं तव्हांजो दुआऊं असां सां गॾु रहियूं त हिकु ॾींहुं पंहिंजो ग्रुप ठाहींदासीं जंहिंमें असां पूरी प्रैक्टिस करे पोइ स्टेज ते ईंदासीं त पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं की चङी छा थींदो आहे हींअर असांजा मां कंहिं हद ताईं सही पढ़िया थी अदा जेके हुननि खे ख़बर न आहे त अधी वरी कंहिं लेवल ते वञे थी भई कीअं गॾु प्रैक्टिस न आहे जॉइंट हिकिड़ी महिनत न आहे उनजे करे थोरो हेठि मथे थिए थो बहरहाल तव्हां सभिनी जो लख लख महिरबानी को मसलो न आहे थोरो हेठि मथे तमामु ख़ूब भरपूर ताड़ियूं असांजी हिन सिंध जी ॾियारीअ जे हवाले सां